असांजो नालो आहे ग़ुलाम मोहम्मद राजड़ साहब। अच्छा, उमिरि तव्हांजी घणी आहे? मेरे हिन साल इन टाइम असांजी 35 साल उमिरि आहे बा। तुंहिंजी 35 साल उमिरि आहे? हा साईं। हाणे त मुंहिंजे अबे खां बि वॾो। हा साईं, बिल्कुलु असां वॾा आहियूं, उमिरि जा बिल्कुलु वॾा आहियूं। ऐं असां ॿुधो आहे त तव्हां पंहिंजी ज़िंदगी में वॾा फ़न कया, वॾियूं ॻाल्हियूं कयूं, ऐं पंहिंजी ज़िंदगी जी शुरूआत तव्हां कीअं कई, किथां कई, ऐं केतिरनि सालनि जी उमिरि खां पोइ तव्हांखे हिन ज़माने जी इहा हवा लॻी ऐं तव्हां जेको कुझु कमु कया असां ॿुधासीं। हिन में केतिरी सदाकत आहे, छा आहे, थोरो हाल अहिवाल पंहिंजी ज़िंदगी मुतालिक़ ॿुधायो। असां साईं माल चारो माण्हू हुयासीं, माल चारींदा हुयासीं, बाबे साईं वारा माल चाराईंदा हुया। अच्छा, पोइ असां नंढपण में पंहिंजे माल चारींदा हुयासीं मोहबत सां प्यार सां। सही, ठीकु आहे। पोइ असां थोरा वॾा थी पियासीं। पोइ घणनि थोरनि ॾींहंनि खां पोइ असां पंहिंजे कारोबार में वापार जो शौक़ड़ो रखियोसीं। अच्छा, पोइ कारोबार इहो फन कयोसीं असां वापार जो। सही, पोइ असां उस्ताद बणायो मुराद अली बरोच साहब। अच्छा, हा, पोइ वापार में असांखे उन वापार जी तर्जबत ॾिनी। असां कारोबार अल्लाह खे यादि करे, मदीने वारे घोट खे यादि करे पंहिंजो कारोबार कयोसीं। असां कामयाबी माणी। अच्छा, हा बिल्कुलु असां कामयाबी माणी असांजा। अच्छा, उन खां बाद में इहो त हिकिड़ो ज़िंदगी जो सफ़र तव्हां पंहिंजे रोज़ी रोज़गार सां शुरू कयो। जी साईं। ऐं कंजराप जेकी तव्हांजे ज़िंदगी में आई उहा कीअं आई ऐं उनजो कहिड़ो तव्हांजो उस्ताद हो, कंहिं तव्हांखे इन घेरण में लाथो? जेके ॻाल्हियूं ॿुधियूंसीं असां सॼणा उहे जेके ॻाल्हियूं तव्हां असांखां हिन जवान जे फन जो पुछो था, असांजा दोस्त बसि संदक वारा हुया। असांखे दोस्ती में हिन में पोइ न आंदो। पोइ असां इहे जेके संदकनि सां दोस्तनि सां कचारी कई, पोइ इन फन ते लही पियासीं मोहबत वारे। अच्छा, मुफ़्ती आहे, मुफ़्ती फन में असां लही पियासीं। पोइ असांजी मोहबत हूंदी नंढड़नि वॾनि छोकिरनि सां ऐं दोस्तनि सां। कंजरा पोइ ॿियो न आहे बाबा, ई दोस्ती में हिकिड़ो फन आहे। हा, फन आहे, फन आहे। उस्ताद जो नालो ॿुधायो, उस्ताद कहिड़ो? उस्ताद जी कंजराप में तव्हांजो केरु हुयो? असांजे उस्ताद बाबा खोड़ा, पर अॼोके दौर में त जदीद दौर आहे। असांजा उस्ताद रहमतुल्लाह पुराणी जेको आहे उहो विपुर जो सरदार आहे। अच्छा, उहो बिल्कुलु ठगनि जो टाइट आहे। अच्छा, बिल्कुलु। हा, हिन टाइम में कंहिं माण्हू खे चओ न, चवंदा उस्ताद रहमतुल्लाह असांखां तकिड़ो आहे। ठीक है, मतलब तव्हांजे इन कंजरा भी तव्हांजो उस्ताद रहमतुल्लाह। बिल्कुलु उस्ताद आहे, मञो से सही न सही। बिल्कुल उस्ताद। माण्हू चवंदा आहिनि त जॾहिं इंसान जवान थींदो आहे, जवानी जो जोबन हूंदो आहे, उन में त सभु कम इंसान खां थी वेंदा आहिनि। पर वरी कुझु ॻाल्हियूं इहे बि आहिनि त जीअं माण्हू थोरो पोयर थींदो आहे, जीअं थोरो कुराड़ो थींदो आहे, इहा कंजरा पर इश्कार जेको भूत आहे उहो अञा ज़ोर ॾींदो आहे। हाणे हिन टाइम माशाअल्लाह तव्हांखे बि अछी ॾाढी आहे। तव्हां छा सम्झो था त उहो जोबन जोश वाक़ई इहा ॻाल्हि दुरुस्त आहे या जवानी जो जोश उहो ई हूंदो आहे? बिल्कुलु इहा ॻाल्हि आहे। जीअं ॿुढपण ईंदो आहे, जीअं इश्क वधंदो आहे। वो आवो सॼणा तूं तोसां दिलि या लॻी मो आवो प्रीतो दिलि वा लॻी मुंहिंजा मोहबत सॼणा तोखां सवा पल नथी मुंहिंजी सरे मुंहिंजा सॼणा तोखां सवा मुंहिंजी पल नथी सरे। अब्दुल रज़ाक मुंहिंजा पीरी मूंसां गॾु हुजनि शाल ऐं जो सॼणा मूंसां गॾोड़े हुजनि। मोहबन जी जो मूंसां कचारी हुजे, सॼणनि जी जो मूंसां कचारी हुजे, मुंहिंजी दिलि त थींदी तंहिं वक़्तु ख़ुशी त सॼणनि ते। अब्दुल रज़ाक इहा असांजी मोहबत आहे। मतलब आहे त पोइ तव्हां त उखड़ियल अॼु बि आहियो न। इश्क जो सवाल जेको आहे तव्हां ते अॼु बि माना हेवी आहे। सही, असां मोहबती माण्हू आहियूं। मोहबत न आहे त असां कुझु न आहियूं न। इंसान खे ऐं हर बूटे खे मोहबत न आहे त इंसान कहिड़े कम जो आहे? ख़ुशबू मोहबत जी हुजे। तूं मोहबत आहे त अब्दुल रज़ाक सब कम थींदे, मोहबत न आहे त कुझु बि न थींदे। नाज़रीन, जीअं त इहा असांजे इलाइक़े जो हिकिड़ो बहितरीनु शख़्सियत जंहिंजूं कुझु ॻाल्हियूं तव्हां ॿुधियूं। ही पार्ट 1 आहे। इनशाला पार्ट 2 जेको हिन जो तव्हांखे असां ॿुधाईंदासीं, उन जे लाइ तव्हांखे कुझु इंतज़ारु करिणो पवंदो। पार्ट 2 बि इनशाला तव्हांखे जल्दी, ऐं पार्ट 2 जंहिं महिल तव्हां ॿुधो इनशाला तव्हांखे सॼी ॻाल्हि सम्झ में अची वेंदी। एतिरे ते इजाज़त ॾींदा, वॾी महिरबानी, अल्लाह हाफ़िज़।